पिरालो मां ताज़ा तरीन अपडेट नवा ताईं पहुचाए पिया। पिरालो में बासर के ज़्यादतिन खिलाफ हिंदू नौजवान जो एहतजाज। बासर बिना जवाब पुलिस के हथा गिरफ्तार कराए तदलील। बासर कूड़ो स्टाम्प ठाराए 5 लाख रुपया भत्तो तलब करे रहियो आहे संतोष कुमार। तफ़सील मूजिब पिरालो शहर के हिंदू महले के रवासी नौजवान संतोष कुमार प्रेस क्लब पिरालो पहुंची सहाफ़िन जो एहतजाज कंदे चयो त पिरालो शहर जो बासर पप्पू कुंदर कुछ ॾींहं अॻु मूंखे बिना जवाब पुलिस हथां गिरफ्तार कराए तदलील जो निशानो बणाए टार्चर ॾेई 10,000 रुपया वठण बैदि छॾियो। हिन वधीक चयो त मां मिसकिन पूरियो करे गुज़र सफ़र करियां थो। बासर पप्पू कुंदर बिना जवाब नाजाइज़ी कंदे ब्लैकमेल कयो त तूं ॾियारी ते फटा विकिरा कया आहिनि ऐं पुलिस खे घुर्बल आई मूं उनखे फटा विकिरा कया आहिनि नई मूं को अहिड़ो कमु कयो आहे। जंहिं बैदि साॻई बासर जे भाइटे वकार कुंदर कूड़ो स्टाम्प ठाराए ब्लैकमेल करे पियो त तुझे पीउ व्याज ते 5 लाख रुपया 70,000 रुपया वरिता आहिनि। हाणे 5 लाख रुपया ॾे न त तोखे तुंहिंजे पीउ खे कोन छॾींदासीं ऐं पुलिस तां गिरफ़्तार कराइण सां गॾु तुंहिंजे पीउ खे गोलियूं हणी क़तल कंदासीं जंहिं सबबि असां सख़्तु परेशान थी विया आहियूं। बासर असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि वधीक दायूं त असां मिसकिन आहियूं नई असां व्याज ते पैसा वरिता आहिनि नई के फटाका विकिरा कया आहिनि। हिन SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कंदे कूड़े स्टाम्प जी इनकारी जी घुर कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे।